सिंधी यूनाइटेड पार्टी मर्कज़ जे सॾ ते सिंधु दरिया मथां जेको आहे सो सिंधु खे भेटा पेश करण लाइ गुलनि जी वर्खा कई पई वञे ऐं सिंधु मथां जेके छके नाल ॾिया पिया वञनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे। हिते वधीक मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। तूं छा था चवनि? सिंधु दरिया असांजी सकाफ़त आहे। महिरबानी करे सिंधु दरिया ते कैनाल जेके आहिनि नामंज़ूर आहिनि ऐं पंहिंजी मौज मस्तियुनि में रहणु ॾिनो वञे। सिंधु दरिया जेको असांजे जियापे जो मसइलो आहे ऐं अॼु असांजो ही जेको कल्चर आहे, असांजी तहज़ीब आहे, जेका असांजी सकाफ़त आहे, इहा सॼी सिंधु दरिया सां आहे। जेकॾहिं दरिया सुकी वियो त यकीनन असांजो वजूद न हूंदो। सिंधु असां वचन कयूं था त जेसीं ताईं असांजी सुसीअ में साह आहे त सिंधु खे सुकण न ॾींदासीं। भिटाई साहब 300 साल अॻु में चयो त उभो तड़ पूजीन वहूं वणझारनि जूं, छो त उभो तड़ पूजीन वहूं वणझारनि जूं आणियो आखा ॼण खतूरी समुंड खे। हमेशह जेके दरिया जो नाइम था ॿिन्हिनि ते धाड़ा हणी रहिया आहिनि, निस्बत ऐं नाबूद ऐं जेके कनि था मरण जियाप दिलि आहे त हिन कॾहिं सुकाइण न। मुंहिंजे बैग में तव्हां ॾिसी सघो था त सिंधु हींअर बि सुके पियो। जेके सिंधुअ मथां छके नाल खड़िया पिया वञनि उहो सिंधुअ ते धाड़ो कंहिं बि सूरत में जेको आहे सो हणण न ॾींदासीं। जेको सॼी सिंध अॼु जेको आहे सो सकाफ़ती रंगनि में निखरी पई आहे। उन सिंधु ते जेके छके नाल अॾण वारो मनसूबाबंदी आहे असां उनखे रद्द कयूं था ऐं असां उनजी कॾहिं बि हिमायत न कंदासीं। असां कैमरामैन मुजीब संग्राह सां गॾु एजाज़ अली संग्राह, सिंध टीवी न्यूज़, नवाब अली।